चंदा बोए सोच ताली कलम के सौ पजे ताली का मटोरे का असा समझ पहुंचा बस सरकार जो रुकावट सिंध राष्ट्र के रोके में क्यों सकन छाकाण तसा लोग किए इशारे तो संजीवन से जब अपने कारकुन सा ये प्यार करो जी माँ पर औलाद सा प्यार कर दिया जैसा के यो सबक सिखायो तसा तो कौम हूँ असा वतन हूँ असा सियासी सकाफती इक्तिसादी मफादन जैसा के जुर्रियत सिखाई जैसा के मज़ामत सिखाई जैसा के जालिम में अखियों में मिलाए गालान सिखायो उन्हें किए सारे से लेना उन्हें कह रहे अजीब वो लखे संजीवन से जो आशिक है बावजूद सख्तन के बावजूद रोकर के बावजूद रियासती डाट एक जबर के समझ पहुंचन था अपने रब सा वचन वजह वरी 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 इंदर साल लेना सी तो दोस्तों संजीवन से गर्व की शख्सियत हो आलम हो अदीब हो दानिशर हो जैसी जिंदगी जिदोजहद की पाण एक यतीम बार जैसे सापला 6 साल में उम्र में समझ वालिद के शहीद कयो समझ परवरिश समझ घर में थी आई लतीफ सिंह से जीवन से रह चेवा तो स्वर्गस के सूरज सामाय से सुंदरया ये भाई पूरा मुनिमानी नसीब किया वो यतीम बाप जब घर में तालीम उठी परवरिश करे समझ पर के दो तो उनके कौम के पेशेन और मुसीबतों मुश्किलात में उनके मोने में पे दो संजीवन से कराची मेट्रोपॉलिटन जो चेयरमैन भी रहे हो वजीर भी रहे हो संजीवन से वह शख्सियत हो जैसा सनी सिंध जाके कह था इन सरदार में बोतारन जो औलाद भी था इन जा अब्बा दादा सब संजीवन से के पहले कौन उनका सलामी हुआ पान हुकूमत उठाई दो हुकूमत उठाई दो वह शख्सियत हुई उन्हीं शख्सियत अकेले होने के बावजूद मैंने मुल्क के अंदर असेंबली के अंदर पाकिस्तान की करारदाद पास की जजे कराई मोहम्मद अली जना को ख्वाब से लेते तो जेको मानू हेकड़ो मानू अकेलो मानू मैन्यूरिंग करे सॼी असेंबली के पंहिंजे हक में उठी मुल्क के आईनी कानून मुल्क के करारदाद पास करे तो मुल्क ठाण जी वो मुल्क ब्रांड जी करारदाद पास करे तो उन्हें करे उनजो रस्तो रोकियो वञे इख्तिलाफ थिया संजीवन से रास्ता जुदा थिया पर उन्हें राबर के पाण मुसलसल इन करे याद पिया कयो जो सिंध जो आशिक हुयो असां के हक ते हलण जी तलकीन कई वतन से मोहब्बत करने की तलकीन की जालिम जाबरन से जड़ो जुर्म बुढ़न की जदोजहद सिखाई उन्हें के सामने मुसलसल याद क्यों पिया अली बेनर कोई भाव नौजवान जगह नौजवान बैठा संजीवन सबके बिठो करो पर उनके बावजूद जब समझन था तो सिंध जो एक ही रबर तुझो रबर मुझो रबर तुझो रबर मुझो रबर तो उन्हें रबर सा पाने को वचन था क्यों तो सिंध के अंदर जेका कौमी जमहूरी सियासत जो बुनियाद बूटो से जलाल मूसा पोखियो वो बूटो हाणे वधी वण पियो थिए अॻिमें असां क़ौमी कारकुननि मौक़े पर भोतारनि वटि इस्तेमालु थींदा हुआसीं जॾहिं असां आज़ादी जा ख़ूबसूरत नारा हणंदा हुआसीं
ते सरदार बोतार बस काउंसलर खटे 4.5 लाख वोट खणी उन्हें बदबूदार शासन कयो बोतार के मुंडोरी चलियो छाकाणि त असां सम्झूं था ते बदबूदार सियासत कंदड़ बोतार ज़रदारी माफिया जब सिंध ते कब्जो करे रखियो आहे मुख़्तलिफ़ बोतारनि करप्ट कामोरनि मज़हबी उन्हनि रखवालनि ऐं पैसे जी ताक़त जे ज़ोर ते उहे असांजी तरक़ी जा दुश्मन आहिनि उहे असांजे क़ौमी सोच जा दुश्मन आहिनि उहे असांजे क़ौमी फ़िक्र जा दुश्मन आहिनि जेके सिंध के इक़्तिसादी तौर ते कंगाल बनाए हू चवंदा त सिंधी माण्हू पेनू हुजनि फ़क़ीर हुजनि पिननि हुननि खे सिंधी माण्हुनि खे वात में हलवो ॾेई उन्हनि खे चवंदा त तव्हां कंध हेठि करे वेही रहो जेको माण्हू मज़ामत करे थो जुरत करे थो हुननि जे साम्हूं अखि में मिलाए हुन सां ॻाल्हाए थो त उहो सभ खां वॾो मुंहिंजो दुश्मन आहे उन करे पाण अॼु हिन इलेक्शन में जेको वॾे गौर वीचार खां पोइ जीटीए जो हिसो थियनि उनजे पोयां बि असांजो हिकिड़ो मक़सदु आहे त असां उहा पीपुल्स पार्टी जंहिंजे लाइ साईं जीएम साहिब चवंदो त शैतानी कुवत आहे जेसीं ताईं हिन शैतानी कुवत खे शिकस्त न ॾींदो तेसीं सिंधी आज़ाद न थी सघंदा उन सां मुक़ाबिलो आहे उन करे उन जे मुक़ाबले में असां जीटीए जे अलायंस में वञी पंहिंजे प्रोग्राम तक जीटीए जे अलायंस में विया उते बि असांजी मोहबत जो मर्कज़ सिंध आहे उते बि जीटीए जो जेको प्रोग्राम आहे उहो सिंध ते मुयसर आहे सिंध जे हक़नि जी ॻाल्हि आहे सिंध बेस्ट अलायंस आहे ऐं पहिरियों मौक़ो आहे त सिंध यूनाइटेड पार्टी जे दानिशमंदाना फ़ैसिले जे करे सिंध जे अंदरि हिकिड़ो ब्रॉड अलायंस कयो आहे ऐं पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ वन टू वन मुक़ाबिलो थिए पियो सॼी सिंध में सिंध यूनाइटेड पार्टी जा असां 5 उम्मीदवार 70 सीटुनि ते बीठा आहियूं असांजो प्रेसिडेंट बि बीठो आहे त असां 5 ई नाइब सदर बीठा आहियूं जीटीए जी टिकट ते ऐं असांजो इंतिखाबी निशान कहिड़ो आहे तारो हाणे ठपा लॻंदा इहो यादि कयो छा ते हाणे ठपा लॻंदा आवाज़ कोन थो थिए अॻिनि खां हाणे ठपा लॻंदा हाणे ठपा लॻंदा हा ऐं पोइ मुखालिफ़नि खे बि ॾींहं जा तारा ॾेखारे ॾींदासीं उन करे जेके इक़्तिदार में वेठल माण्हू ख़ासि तौर ते असांजे ज़िले में मुराद अली शाह या मलक असद मुसलसल इक़्तिदार में रहिया इक़्तिदार खां परे तरह ॾिसो हिन जी का नज़रियाती बीहक कान्हे अॼु जेकर पीपुल्स पार्टी खे इक़्तिदार न मिले तो मुराद अली शाह मलक असद पीपुल्स पार्टी जो हिस्सो न हूंदा छो त नज़रियाती सियासत नथा कनि असां आदर्शी सियासत था कयूं असांजी सियासत में असांजी मोहबत जो मर्कज़ सिंध आहे असां जेकर असेंबली में वञणु चाहियूं था तॾहिं सिंधियुनि जा ॾुख ऐं सूर खणी वञणु चाहियूं था छो त असां जॾहिं असेंबली में कंहिं ॿार आहियूं तॾहिं सॼी सिंध में बरदक मचाए वेठा आहियूं हिननि ज़ालुनि खे चैलेंज बनाए वेठा आहियूं मूंखे ॿुधायो त ज़ैन शाह अमीर आज़ाद मुनीर या आम असेंबली में वेंदासीं पोइ ॿुधायो त कहिड़ो सिंध जो गद्दार सिंध आज़ादी कंदो ख़ामोशी वारे माहौल में जॾहिं सॼी सिंध में जो नाम शराब पियो ज़रदारी जे ज़ुल्म ऐं ज़्यादती जे करे सॼी सिंध सुंढ बची वई उन वक़्तु असां साईं ज़ैन शाह सां गॾिजी सखर खां वठी कराची ताईं पंधु हली सिंध जे कुंड कुंड ते चौक चौक ते हिन ज़रदारी माता खे ललकारियो ऐं ख़ौफ़ खे शिकस्त ॾिनी असां त आशिक़ आहियूं असां त वतन सां प्यार कंदड़ माण्हू आहियूं असां त सिंध जे माण्हू जे रोशन मुस्तक़बिल जा इंतज़ार कंदड़ आहियूं उन करे
असा समझो था तो ये इलेक्शन असा जे लाइ जहाद आहे। हिन जहाद में सिंध में उन लखे माण्हू जेके तब्दीली जा ख्वाहिशमंद आहिनि, जेके चाहिनि था त सिंध जे अंदर बेहतरी अचे, ईमानदार क़यादत अचे, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ माण्हू अचनि, उनखे चवंदा दादा हाणे उहो ज़मानो सिर्फ़ सोशल मीडिया ते स्टेटस रखी तव्हांजी पंहिंजी फर्ज़ जी अदायगी पूरी न थींदी। तव्हांखे दावत था ॾियूं अॼु खां सुभाणे खां वठी अचो जामशेद ज़िले में, नवाबशाह ज़िले में, अमीराबाद में, तक में असां सां गॾु बीहो। बाक़ी सिर्फ़ ॻाल्हियूं करण सां कुझु कोन थींदो। असां पंहिंजे हिसे जो कमु करंदासीं। असां मैदान ते बीठा आहियूं, संग्रामती हिननि सां मुक़ाबिलो करे हिनखे गिटी में पिनाईंदासीं, पर तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। सिंध जे मोहबत वतन माण्हुनि जे साथ जी, उन्हनि जी अखलाकी मदद जी, उन्हनि जी माली मदद जी, शाइरनि जी। साईं दबाई साहब या ॿिया जेके सिंध जा शाइर आहिनि, उहा जुरत तकलीफ़ पैदा कयो जंहिंसां सिंध जो माण्हू उथी पए। उहा जुरतमंद आर्टिकल लिखो जिनमें सिंध जे माण्हू में सघ ऐं हौसलो पैदा थिए। अधी हिकिड़ा ॿिया खोड़ जेके मेला पिया लॻाइनि, अयाज़ मेला ऐं ॿिया, उते अहिड़ी शाइरी जेका शेख अयाज़ कॾहिं घुटे लाइ चई बि वेंदी, उते हुन सां मनसूब पिया कनि। पर असां सम्झूं था त क़ौमी गद्दारी आहे ऐं या चापलूसी ऐं या मालाती जेको रुपनि जेको सम्झूं था त जेकी शाइरी कनि था अर्जो माण्हू सम्झे थो। उन करे अर्जो क़ौमी मज़ामती शाइर उहो हूंदो जेको अॼु जी हालतुनि खे साम्हूं रखी अमली तौर ते असां सां गॾु बीही, असांजे ख़्यालनि जी रहनुमाई करे, तर्जुमानी करे, सिंध सां गॾु बीहे ऐं सिंध जे हिननि जेके उम्मीदवार आहिनि सां गॾु बीहे। उन करे आज में इस स्टेज से, क्यों यह स्टेज साईं GM की सिंध के आशिकों की स्टेज है, मुल्क की इस्टेब्लिशमेंट को भी कहता हूं कि आपके गलत फैसलों से ये मुल्क मुआशी तौर पर भी तबाह हुआ है, सियासी तौर पर भी तबाह है। आज बलूचिस्तान में बेचैनी है, KPK में बेचैनी है, पंजाब में बेचैनी है। सिंध के लोग खुश नहीं है कि आप जरदारी माफिया को मुसलसल सिंध के अवाम के ऊपर एक बार फिर मारने की कोशिश कर रहे हैं। क्यों कि सिंध के अवाम इनको रद्द कर चुके हैं। इस तरह आप मैनेज करके इलेक्शंस किस तरह इनको जीताओगे? आप कहते हैं कि हमने सबके लिए एक जैसा माहौल पैदा किया है। किस तरह हम समझेंगे हम सबके लिए एक माहौल है? आज भी हम समझते हैं कि हमारे डिस्ट्रिक्ट में जिले जामशेद में खासतौर पर CM हाउस से पूरा इलेक्शन का कंट्रोल चल रहा है। आज भी सिंध में CM का प्रिंसिपल सेक्रेटरी आरा वासिफ जो मुराद अली शाह का को अक्यूज है, वो पूरे जिले में और पूरे सिंध में ब्यूरोक्रेसी की जो ट्रांसफर और पोस्टिंग कर रहे हैं। आज भी वही फर्क बशीर जिसने SSP जामशेद को रखा है, वही पुलिस की ट्रांसफर पोस्टिंग कर रहे हैं। आज भी हमारे जिले में जो डिप्टी कमिश्नर और DRO है, ये इससे पहले यहाँ पे ADC था और आज ये DRO है। किस तरह हम समझें कि सबके लिए एक जैसे मौके फराहम किया है? इलेक्शन कमीशन कहती है कि हम सख्त जो है वो एक्शन लेंगे अगर बलदियाती इदारों के चेयरमैन और नाज़िम और उनके जो है वसाइल खर्च करेंगे या इलेक्शन कैंपेन चलेंगे। सैकड़ों वीडियोज हम इलेक्शन कमीशन को भेजते हैं जिसमें करप्ट ब्यूरोक्रेट इन्वेस्टमेंट कर रहे हैं अभी भी इन कैंडिडेट्स पे, लाखों रुपए वो जलसे करके उन पे खर्च कर रहे हैं। इलेक्शन कमीशन का मुजरमाना रोल जो है वो पूरी कौम देख रही है। तो हम समझते हैं कि ये इलेक्शन जो जिस तरह से की जा रही है किसी भी लिहाज से ट्रांसपेरेंट और शफाफ
इलेक्शन नहीं है, उसके बावजूद भी हम इस इलेक्शन में लड़ेंगे और इन बदतरीन जिन्होंने सिंध को गुलाम बनाया हुआ है, तबाह किया हुआ है, इनको छठी का दूध दिला देंगे। फतेह हमारी होगी। हुकूमत जीटीए जी ठहरिया, पीपुल्स पार्टी हरानी, अखिन का पट्टी बदी शरीर तो कोई विजय तीर विजय या वजीर थींदा, इनका सिंध जे लुटल पाई पाई जो हिसाब वठंदासीं। जगह इदारनि में अदालतुनि में एहतसाब न थियो त सिंध जे अवाम खे अपील था कयूं त हिननि चोरनि जो मुहासिबो कयो। जेकर तव्हां वोट वठण अचनि त तव्हां गिटनि में निकिरी रुगो चओ चोर 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 पाणी भॼींदा। एतिरी विकिरियत कयो, पर जेकर चोरनि खे पटका भराईंदो त पोइ हिन ज़िलत ऐं रुसवाई खां तव्हांखे ख़ुदा बि नथो बचाए सघे। असांजो कमु आहे त असां पहिरीं हिननि सां मुक़ाबिलो कयूं। असांजो कमु आहे त हिननि ज़ालिमनि खे चैलेंज कयूं। पर सिंध जे अवाम खे अपील था कयूं त अचो त पंहिंजे ईंदड़ नसलनि जे तहफ़ुज़ जे लाइ पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे हिननि ज़ालिमनि खे शिकस्त ॾियूं त जीअं क़ौम ऐं ज़िलत जे निज़ाम खां बची सघे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। वाह